न उन ज़माने जे कंहिं काफ़िर ऐं मुशरिक में एतिरी ताक़त हुई, न अॼु जे कंहिं काफ़िर ऐं मुशरिक में एतिरी ताक़त आहे त उहो क़ुरान जहिड़ी का हिकिड़ी सूरत या हिकिड़ी आयत वजूद में आणे ॾेखारे। कंहिं अंग्रेज़ी जी किताब खे, कंहिं फ़ारसी जी किताब खे, कंहिं अरबी जी किताब खे, कंहिं उर्दू ऐं सिंधी जी किताब खे हिफ़ज़ यादि न कयो वेंदो आहे, पर ही क़ुरान वाहिद किताब आहे जंहिंखे हिफ़ज़ यादि कयो वेंदो आहे ऐं यादि करण सां अखर अखर ते नेकी मिलंदी आहे। असांजे इलाइक़े जे अंदरि, असांजे मुल्क जे अंदरि, असांजी हिन दुनिया जे अंदरि क़ुरान पढ़ण वारे जी कहिड़ी हैसियत आहे। अल्लाह साईं फरमाए थो तव्हां मुंहिंजा सभिनि खां भलो आहे ऐं असां उनखे सभिनि खां हेठि रखियो आहे। इहा जेको पढ़ण ऐं पढ़ाइण वारो प्रोफेशन आहे, इहो जेको शोबो आहे, इहो अल्लाह जे रसूल खे पसंदि आहे। अज़ीज़ दोस्तो, हिकिड़ी हदीस पाक में इमामुल अंबिया फरमायो, हदीस कुदसी यानी लफ़्ज़ सोहणे अल्लाह जा आहिनि ऐं उन लफ़्ज़नि खे बयान करण वारो सोहणो मुहम्मद आहे। सोहणे मुहम्मद फरमायो त अल्लाह तो फरमाए, जंहिं शख़्स खे क़ुरान जी ख़िदमत एतिरो मसरूफ़ रखियो आहे, जेको माण्हू क़ुरान जे पढ़ण ऐं पढ़ाइण में, सम्झण ऐं सम्झाइण में एतिरो मशगूल आहे जो उनखे मां अल्लाह खां दुआ घुरण जी बि फ़ुर्सत न आहे। त ॿुधी छॾियो ए मुसलमानो, दुनिया जे अंदरि जेके बि मुसलमान मूं अल्लाह खां दुआ घुरंदा आहिनि, मां उन क़ुरान पढ़ण ऐं पढ़ाइण वारे खे उन सभिनि खां वधीक अता कंदो आहियां, सभिनि खां वधीक। ऐं अॻिते सोहणे मुहम्मद फरमायो त अल्लाह तबारक व तआला तो फरमाए, क़ुरान जी तमाम दुनिया जे किताबनि जे मथां ईअं मक़ाम आहे जीअं मां अल्लाह जो पूरी दुनिया जे मथां मक़ाम आहे। क़ुरान जो केॾो वॾो मक़ाम आहे। काथे दुनिया, काथे अल्लाह। अल्लाह मालिका दुनिया ममलूका, अल्लाह खालिका दुनिया मखलूका, अल्लाह राज़िका दुनिया मरज़ूका, अल्लाह बेनियाज़ा दुनिया मुहताजा। त अज़ीज़ दोस्तो, जीअं अल्लाह जो पूरी मखलूक जे मथां मक़ाम आहे, ईअं हिकिड़े क़ुरान मजीद जो समूरी किताबनि जे मथां मक़ाम आहे। केॾो वॾो मक़ाम आहे क़ुरान मजीद जो। ऐं इन क़ुरान जे करे इंसान जो मक़ाम बि वधी वेंदो आहे। जेकॾहिं तव्हां क़ुरान जे लफ़्ज़नि खे यादि कंदव त तव्हां हाफ़िज़ सदराईंदव। जेकॾहिं तव्हां क़ुरान जे लफ़्ज़ खे ठाहे ठाहे पढ़ंदव त तव्हां क़ारी सदराईंदव। जेकॾहिं तव्हां क़ुरान जी माना यादि कंदव त तव्हां आलिम सदराईंदव। जेकॾहिं क़ुरान जी तफ़सीर यादि कंदव तव्हांखे माण्हू मुफ़सिर चवंदा। जेकॾहिं तव्हां इन क़ुरान खे पढ़ाईंदव त माण्हू तव्हांखे उस्ताद चवंदा। इंसान जी निस्बत भी मटिजी वेंदी आहे। अज़ीज़ दोस्तो, इमामुल अंबिया ख़ातमुल अंबिया सोहणे मुहम्मद फरमायो, खैरुकुम मन तअल्लमल क़ुरआन व अल्लमा। ए मुसलमानो, तव्हां मज़ा भलो इंसान उहो आहे जेको क़ुरान पढ़े थो ऐं क़ुरान पढ़ाए थो। जेको क़ुरान पढ़े थो, क़ुरान जी तालीम हासिल करे थो ऐं क़ुरान खे पढ़ाए थो। त अज़ीज़ दोस्तो, जेकी शइ अल्लाह खे पसंदि आहे, जेकी शइ सोहणे मुहम्मद खे पसंदि आहे, त असां बि उनखे दिलि सां पसंदि कयूं। तव्हां पाण आज़मायो, असांजे इलाइक़े जे अंदरि, असांजे मुल्क जे अंदरि, असांजी हिन दुनिया जे अंदरि क़ुरान पढ़ण वारे जी कहिड़ी हैसियत आहे, कहिड़ो मक़ाम आहे। अल्लाह साईं फरमाए थो तव्हां मुंहिंजा सभिनि खां भलो आहे ऐं असां उनखे सभिनि खां हेठि रखियो आहे, सभिनि खां हेठी हैसियत ते रखियो आहे, सभिनि खां मामूली हैसियत ते रखियो आहे। त कारी आहे, मुला आहे, लेकिन दुनिया जे अंदरि भलजा असां उनखे इहा हैसियत ॾियूं, पर अल्लाह वटि उन्हनि जो वॾो मक़ाम आहे। इन क़ुरान जी बरकत सां, इन क़ुरान जे निस्बत जे करे दुनिया में केतिरा शोबा आहिनि। को ज़मीनदार आहे, को दुकानदार आहे, को बैंक मैनेजर आहे, को फैक्ट्री जो मैनेजर आहे, को कंहिं शोबे में आहे। समूरा दुनिया जा शोबा पंहिंजे तरफ़, लेकिन अल्लाह जो पैगंबर फरमाए थो, खैरुकुम मन तअल्लमल क़ुरआन। इहा जेको पढ़ण ऐं पढ़ाइण वारो प्रोफेशन आहे, इहो जेको शोबो आहे, इहो अल्लाह जे रसूल खे पसंदि आहे। यानी माण्हू बि अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल खे उहो पसंदि आहे जेको क़ुरान थो पढ़े, ऐं प्रोफेशन बि उहो पसंदि आहे, इहो क़ुरान पढ़ण ऐं पढ़ाइण वारो, क़ुरान जी ख़िदमत करण वारो प्रोफेशन।
अजीज़ दोस्तों, इमामुल अंबिया कायनात जे सरदार हिकिड़ी हदीस पाक में फरमायो त जॾहिं को शख़्स क़ुरान जो हिकिड़ो अखर यादि कंदो आहे त अल्लाह सही उन अखर जे बदिले उनखे हिकिड़ी नेकी नसीब कंदो आहे। ऐं अल्लाह जो हिकिड़ो कानून आहे, जॾहिं को बानो हिकिड़ी नेकी अल्लाह वटि खणी वेंदो आहे त अल्लाह सही उनखे हिकिड़ी नेकी जे बदिले 10 नेकियुनि जो सवाबु ॾींदो आहे। अल्लाह जो हिकिड़ो कानून आहे, केॾो प्यारो कानून आहे। अल्लाह सही केतिरो रहमान आहे, केतिरो बख़्शनहार आहे। अल्लाह जो हिकिड़ो ख़ूबसूरत कानून आहे। जॾहिं अल्लाह जो को बानो हिकिड़ो गुनाह कंदो आहे त उन जे दफ़्तर में हिकिड़ो गुनाह लिखबो आहे, पर जेकॾहिं अल्लाह जो बानो हिकिड़ी नेकी कंदो आहे त अल्लाह सही जा फ़रिश्ता उनखे 10 जे बराबरि लिखंदा आहिनि। नेकी हिकिड़ी कयई, सवाबु घणो, 10 नेकियुनि जो। केतिरो रहमान आहे रब। मन जाअ बिल हसनति फलहु अश्रु अम्सालिहा। हिकिड़ी नेकी जेकॾहिं बानो अल्लाह जी कोरट में खणी वेंदो क़यामत जे ॾिहाड़े त अल्लाह से उनखे 10 नेकियुनि जे बराबरि सवाबु ॾींदो। ऐं अॻिते हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, मां ईअं नथो चवां त अलिफ लाम मीम हिकिड़ो अखर आहे, बल्कि अलिफ हिकिड़ो अखर आहे, लाम हिकिड़ो अखर आहे, मीम हिकिड़ो अखर आहे। जेकॾहिं कंहिं शख़्स अलिफ लाम मीम सिखियो त उहो अल्लाह वटि 30 नेकियूं नसीब थींदियूं उनखे। क़ुरान वाहिद किताब आहे जंहिंजे अखर अखर में नेकी आहे, लफ़्ज़ लफ़्ज़ जे अंदरि नेकी आहे। हिकिड़ी हदीस पाक में इमामुल अंबिया फरमायो, दुनिया जे अंदरि 2 माण्हू अहिड़ा आहिनि जेके क़ाबिले रश्क आहिनि, जंहिंजे मथां फ़ख़्र कजे, जंहिंजे मथां रश्क कजे। उहे कहिड़ा 2 ख़ुशनसीब आहिनि? हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, हिकिड़ो उहो माण्हू आहे जंहिंखे अल्लाह सही क़ुरान जहिड़ी अज़ीम नेमत नसीब कई हुजे ऐं उहो 10 ॾींहं ऐं राति उन क़ुरान जी ख़िदमत कंदो हुजे, क़ुरान पढ़ंदो हुजे, क़ुरान पढ़ाईंदो हुजे, तहज्जुद में उथी करे क़ुरान जी तिलावत कंदो हुजे, क़ुरान खे सम्झंदो हुजे, क़ुरान खे सम्झाईंदो हुजे, त अहिड़ो शख़्स अल्लाह साईं जो पैगम्बर फरमाए थो त इहो अल्लाह वटि क़ाबिले रश्क माण्हू आहे। ॾींहुं राति इन क़ुरान जी ख़िदमत में जेको मसरूफ़ आहे, सोणे मुहम्मद फरमायो इहो क़ाबिले रश्क माण्हू आहे। ॿियो ख़ुशनसीब कहिड़ो आहे? हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, ॿियो ख़ुशनसीब उहो शख़्स आहे जंहिंखे अल्लाह सही दौलत अता कई हुजे ऐं उहो ॾींहुं राति उन दौलत खे अल्लाह जे रस्ते में ख़र्च कंदो हुजे। अल्लाह जे रस्ते में, अल्लाह जे कमनि में, ख़ैर जे कमनि में, भलाइनि में जेकॾहिं को बानो अल्लाह जी नेमत खे इस्तेमालु कंदो आहे त इहो बि अल्लाह वटि क़ाबिले रश्क माण्हू आहे।